जीअं त असांजे मखदूम जलील ज़मान खे गिरफ़्तार कयो आहे, नाहक गिरफ़्तार आहे, नाहक कूड़ो केस आहे, कूड़ा पैसा आहिनि, कूड़ो जेको आहे सो कयो वियो आहे। हुनजे लाइ असां हीअ एहतिजाज कयूं था। परमन एहतिजाज आहे असांजो। महिरबानी करे हुनखे आज़ादु कयो वञे। जीअं त अॼु खां 12 साल पहिरियों हुनजो केस उथायो वियो आहे ऐं केस बि न आहे। 1.5 करोड़ जेको केस आहे इहो हथरादू केस हयो वियो आहे। नेबगर्दी न मंज़ूर आहे असांखे। महिरबानी करे मखदूम जलील ज़मान खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। ज़मान साईं जन खे नाहक गिरफ़्तार किया वियो आहे, उनजी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था ऐं असां हुकूमत खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त मखदूम ख़ानदान सां इहे वेर ख़तमु करनि ऐं मखदूम साहब खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे, न त सरवरी जमायत पूरे पाकिस्तान में रोड रस्ता ब्लॉक करण ते मजबूर थी वेंदी। गॾु थिया आहियूं ठिकराठे जा, मुबारकपुर जा ऐं ॻोठ मखदूमाबाद जा सरवरी जमात जा माण्हू ऐं संगत जा, पीपल्स पार्टी जा ऐं ॿिया जेका बि संगत जा ॻोठण समूरा गॾु थिया। इन जे करे त मखदूम जलील ज़मान खे जेको गिरफ़्तार कयो आहे, नाहक गिरफ़्तार कयो आहे। मखदूम साहब को ख़ज़ाने जो वज़ीर हो, कयो उन वटि करोड़ें रुपया ईंदा आमदनी हूंदी जंहिंजे लाइ गिरफ़्तार कयो आहे। इहो हिकिड़ो पार्टी खां वफ़ादारी बदिराइण जा गिरफ़्तार कयो आहे। असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त यकदमि मखदूम साहब खे आज़ादु कयो वञे, न त हिन जो दाइरो आहे जेको असांजो एहतिजाज जो वधाईंदासीं, सारे पाकिस्तान में फैलाईंदासीं ऐं असां ॿुधायूं था हुकूमत खे त यकदमि इनखे आज़ादु कयो वञे। शुक्रिया। यूसी मुबारकपुर ठिकराठो खां जेके गॾु थिया आहिनि उहो अॼु खां 12 ॾींहं अॻु जेको मखदूम जलील ज़मान खे बहरिया टाउन कराची वटां गिरफ़्तार कयो वियो ऐं बहुत वॾो अफ़सोसनाक क़दम खयो वियो आहे। तमामु अफ़सोसनाक, जंहिंखे असांखे दिली सदमो पहुतो आहे। सो असां गुज़ारिश कंदासीं एहसाब खां कॾहिं बि मुंहुं नथा मोड़ियो, लेकिन इंतकाम जेको आहे बंदि कयो वञे। फ़ौरन मखदूम जलील ज़मान खे आज़ादु कयो वञे। हीअ सभु जेके आहिनि हिकु दबाव विधो पियो वञे वफ़ाऊं बदिली करण जे लाइ, कॾहिं बि कोन्ह थींदो ईअं। ॾिसो था त अॼु हीअ 4थीं पीढ़ी पीपल्स पार्टी सां सलाड़ी पई अचे ऐं उहा सज़ा न ॾिनी वञे। असांजी इहा घुर आहे त महिरबानी करे पाकिस्तान हुकूमत खां ऐं जल्द अज़ जल्द मखदूम जलील ज़मान खे आज़ादु कयो वञे ऐं उनखे इंसाफ़ ॾिनो।